साईं जेका तव्हां इन अस्पताल पारां कई वई आहे उहा तव्हां ॿुधायो त छा तव्हां कंहिं तव्हां कई आहे ऐं तव्हां कॾहिं इहो पैकेज वरितो घणनि में पैकेज वरितो छा तफ़सील आहे? असां साईं मेहराण हॉस्पिटल जेका कचहरी रोड ते आहे इन हॉस्पिटल में मुंहिंजी घरवारी जो डिलीवरी केस थियो हुयो जंहिंमें मूंखे 20,000 पैकेज जा ॿुधाया विया हुया। 18,000 मूंखां उन्हनि पैक करे वरिता, पैसा जमा करायमि। उहे 18,000 मूं ग़रीब कंहिंखां इमदाद वरिती, कंहिंखां पिनियमि, कंहिंखां वरितमि। उहे 18,000 जमा कराए ऑपरेशन कराए हिन साल जे 3 महीने में मां 7 महीना गुज़री चुका आहिनि, जंहिंमें मां पंहिंजे घरवारी घर वठी करे ऑपरेशन कराए दवा ववा अलाह साईं शफ़ा ॾिनी। मूंखे अस्पताल जो पटियालो आयो, उन चयो त बा तोखे घुराइनि था, तोॾे मैसेज आयो आहे त तोॾे इन जो रहंदो आहे बकाया रहंदी आहे, उहा जमा कराए। जॾहिं मां बकाया उते वियुमि, मां चयो बाबा 18,000 मां जमा कराए चुको आहियां, ग़रीब आहियां, मज़दूर आहियां, टायरनि जो कमु कंदो आहियां, पेंचरी आहियां, मुंहिंजी 500 रुपया डेली जी आमदनी आहे, मूं कंहिंखो पिनियो हूंदो वरितो हूंदो, 18,000 रुपया मां जमा कराए चुको आहियां, अञा मूं ॾे बकाया कहिड़ी आहे? इन ते क्लार्क साहिबु चयो त साईं असां मजबूर आहियूं, असांजो एडमिनिस्ट्रेटर शमसुद्दीन चनो आहे, हलो त उन खां माफ़ु करायूं, जो करे त मालिक आहे, न करे त उहो मालिक आहे। जॾहिं उन जी ऑफिस में असां पहुतासीं, वियासीं, साईं खे अर्ज़ु कयोसीं साईं 7 महीना गुज़री चुका आहिनि, मुंहिंजी ऑपरेशन खे डिलीवरी ऑपरेशन खे मूं इहे पिनिया हूंदा, कंहिंखां वरिता हूंदा, गुरबत ॾाढी ॾुखी आहे, अलाह जी ज़ात ख़बर आहे काॾों वठी करे मां इहे पुराई कई हुई, 18,000 जमा कराए चुको आहियां, जंहिंमें अञा मूं ॾे बकाया 3,000 बिल कढियूं बीठा आहियो। साईं मां माफ़ी जो तलबगार आहियां, ग़रीब आहियां, मुंहिंजी एतिरी आमदनी न आहे ऐं हिन खे 7 महीना बि गुज़री चुका आहिनि। अॻु में तव्हां मूंखे ॿुधायो आहे त कंहिंखां जातो 18,000 जमा करायां, इहे 3,000 बि काथो पिनी अचां, 2,000 पिनी अचां तव्हांखे जमा करायां। हाणे असां मां वटि न रुपयो बि को बि हैसियत न आहे, मां माफ़ी तलबगार आहियां। बसि एतिरो चवंदो हुयुमि एडमिनिस्ट्रेटर मूंखे पटियाले खे घुराए करे त मुंहिंजी जेका कलम हली चुकी आहे वाउचर ते ऐं मां साइन करे चुको आहियां, उहे पैसा तोखे जमा कराइणा पवंदा, कतई बि इहे माफ़ु न थींदा। ऐं हाणे हिन खे वठी करे ॿाहिरि छॾियो वञी ऐं हिन खां 3,000 रुपया वठो। मूं अछी ॾाढी यारे खे पोड़े खे मूं ग़रीब खे धिका ॾेई करे ॿाहिरि अस्पताल मां कढी छॾियऊं। मूं जहिड़ा कई ग़रीब हिन जे वर चढ़ी चुका आहिनि। हीउ बदतमीज़ आहे, हिन खे ॻाल्हाइण जो अंदाज़ न आहे, हीउ एडमिनिस्ट्रेटर त आहे पर एडमिनिस्ट्रेटर जे लाइक़ु न आहे, जंहिंमें असां साईं जन खे अर्ज़ु कयूं था, इन मेहराण हॉस्पिटल जे फिलाई इदारे जे अॻुवाण ऐं चेयरमैन साहब खे अर्ज़ु कयूं था त हिन फिलाई इदारे खे हीउ ग़रीबनि जो यतीमनि जी हॉस्पिटल आहे, जिते ग़रीब वञी करे ऑपरेशन कराईंदा आहिनि, इलाजु कराईंदा आहिनि, रिलीफ मिले थो त ग़रीब वेंदा आहिनि न। ईअं त अस्पतालूं घणियूं आहिनि पनो आकल में, हिते हीउ फिलाई इदारो आहे। असां चेयरमैन साहब खे अर्ज़ु कंदासीं त असां जहिड़ा कई ग़रीब धिका खाई हितां चंबा खाई करे इन हॉस्पिटल में धिका ॾेई पटियाला कढनि था पिया। महिरबानी करे असांजी इन ते गौर कयो वञे ऐं इन बदतमीज़ शमसुद्दीन चने साहब एडमिनिस्ट्रेटर खे हिन तां हटायो वञे ऐं इन अस्पताल खे बचायो वञे। मूं ग़रीब सां इंसाफ़ कयो वञे। फिलाई इदारे खे, अॻुवाणनि खे, चेयरमैन खे बाक़ाइदा असां अर्ज़ु कयूं था, असां ग़रीब पनो अकल जी आवाम अर्ज़ु कयूं था त अहिड़े जेको जंहिंखे ॻाल्हाइण जो अंदाज़ न आहे, बद इख़लाक़ आहे, धिका ॾाए ग़रीब खे ॿाहिरि कढाए थो, साईं जन खे अर्ज़ु आहे चेयरमैन साहब खे त इन खे हटाए करे बा इख़लाक़ को रखियो वञे, जीअं ग़रीबनि खे रिलीफ मिले, ग़रीब हिते अची करे ऑपरेशन कराइनि, डिलीवरी कराइनि, इलाजु कराइनि। साईं जन खे अर्ज़ु कयूं था।